जेकबाबाद में ब्यूरो चीफ गुलाम हुसैन जखरानी की रिपोर्ट मुताबिक जेकबाबाद CIA जेकबाबाद पुलिस की कामयाब कार्रवाई बदनाम जवाबदार मुकीम मलकानी जे जुआ के अड्डे ते छापो छापे दौरान पुलिस ऐं जवाबदारनि विच में फायरिंग की ॾेवड़ थी। पुलिस प्रोफेशनलिज़म जो मुज़ाहिरो कंदे 14 जवाबदारनि खे गिरफ़्तार करे वरितो। जवाबदारनि जे कब्ज़े मां 3 TT पिस्टल बिना लाइसेंस हथ कया विया। कानूनी कार्रवाई कई वई ऐं SSP जेकमाबाद पारां समाजी बुराइनि जी रोकथाम लाइ ॾिनल सख़्त हुकुमनि खे नज़र में रखंदे CIA जेकमाबाद पुलिस कामयाब कार्रवाई करे जुआ जे अड्डे ते छापो हणी बदनाम जवाबदार मुकीम मलकानी खे गिरफ़्तार करे वरितो, जेको ताजू देरो थाणे जे हद में जुआ जे अड्डे ते कब्ज़ो करे वरितो। पुलिस खे ॾिसंदे ई जवाबदार फायरिंग करे ॾिनी। 14 जवाबदार हिकु करीमबख्श सियाज, बाबल दीनारी, सोहराब कमराणी, मनसफ अली जखरानी, मोहम्मद कासिम कमराणी, दीदार सनानी, गुलाम यासीन मीरबर, मोर खान बुलेदी, हकीम मीराली, रहमतुल्लाह बुलेदी, कुर्बान मीराली, सद्दाब बख्श मलकानी, शहमीर अली दीनारी, गुलाम सरोवर बुलेदी गिरफ्तार जवाबदारनि खिलाफ सिंध आर्मड एक्ट तहत केस दाख़िल कयो वियो।